नाज़रीन खबर शामिल कयूं था सांगड़ खां मोहम्मद उस्मान रूंझो सखर में क़त्ल थियल शहीद जानवन महार जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ पाकिस्तान फीडल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन पारां प्रेस क्लब सांगड़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ी समाजी सियासी सिविल सोसाइटी जे माण्हुनि जी शिरकत ऐं एहतजाज में ख़ालिद खोखर जय प्रकाश मोराई इक़बाल मल्हार सॼे ज़िले जे सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान चयो त निगरान हुकूमत खे 3 महीना गुज़री विया आहिनि, अञा ताईं शहीद जानवन महार जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। लॻे थो त पुलिस कातिलनि सां गॾु आहे। असां इम्तियाज़ था कयूं त सहाफ़ी जान मोहम्मद महार जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़ी गुज़ारिश कचहरी साहिब से गुज़ारिश कंदुसि अचनि मुख़्तसर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। सहाफ़ी की तरफ़ में मैं तो गुज़ारिश कंदुसि मुख़्तसर जेके पाण पंहिंजे काफ़िले साहिब खे फ़ैसिला पहुचाइनि। अब्दुल्ला पवान जेकॾहिं चाहे त मुख़्तसर पंहिंजी गज़ल इत्तेहाद जे थ्रू जेको एहतजाज कयो आहे, असांजी सख़्त इंतिज़ामिया आहे जंहिंमें रेंजर्स वारनि खे चयो वियो आहे त ॿेले में सर्च करे उन्हनि जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो, पर अफ़सोस आहे जो अञा ताईं उहे कातिल न गिरफ़्तार थी सघे वेठा। असां इहो ई मज़म्मत कयूं था।